ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखराणी जी रिपोर्ट मुताबिक़ चेकमाबाद जमियत उलमा इस्लाम JUI पारां सिंधु दरिया ते वधीक कैनालनि जी तामीर ऐं वधंदड़ बदअमनी आबादकरण खे मुआशी क़त्ल ख़िलाफ़ हिकु वॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कढियो वियो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी JUI सिंध जे नायब अमीर मौलाना सैयद सिराज अमन शाह अमरोटी, मरकज़ी सालार अब्दुल रज़ाक आबिद लाखो, सूबाई प्रेस सेक्रेटरी डॉक्टर AG अंसारी, सूबाई नाज़िम मौलाना मोहम्मद रमज़ान फुलपुट्रो, मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी, हाफ़िज़ अज़ीज़ गुल जागीरानी, मौलाना फारूक अहमद हुसैनी, फ़कारी मोहम्मद उस्मान मुगेरी ऐं ॿियनि कई ऐं मुज़ाहिरो वगण शहर खां शुरू थियो ऐं मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि खां थींदो नसीराबाद ऐं कंबर शहर पहुतो। नसीराबाद जे अर्थ शाख चौक ऐं कंबर जे भुट्टो चौक वटि मुज़ाहिरनि धरणो हयो, जंहिं सबबि रोड ब्लॉक थी वियो ऐं 2 कलाकनि ताईं ट्रैफ़िक मुअतल रही। मुक़ररनि पंहिंजी तक़रीर में चयो त सिंध खे वधीक अहसास महरूमी तरफ़ न धिकियो वञे। दरिया सिंधु दरिया ते 6 नवां कैनालनि जी तामीर सिंध खे बंजर बणाइण बराबरि आहे, जॾहिं त चोलिस्तान में 231 अरब रुपयनि जी इब्तिदाई लागत सां 176 किलोमीटर डिघी कैनालनि जी तामीर सिंध जे ज़मीनुनि ऐं डेल्टा खे सख़्तु नुक़सान पहुचाईंदी। मुक़ररीन सिंध जे 60% आबादीअ जी ज़रई इन्हिसार जो ज़िक्र कंदे चयो त आबादगार ऐं हारी मुनासिब फ़सलनि जे अघनि खां महरूम आहिनि। जेको ज़ुल्म आहे उन्हनि वधंदड़ बदअमनी ते पिणु ॻणती ज़ाहिर कई ऐं उन में मुलविस वॾेरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो मुतालबो कयो। होॾां JUI सिंध जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी डॉक्टर AG अंसारी वगण ऐं बहराम प्रेस क्लबनि में प्रेस कॉन्फ्रेंस चयो त सिंधुअ ते 150 सालनि खां धाड़ा लॻाया पिया वञनि ऐं हाणे कैनालनि जी तामीर सां सिंध खे तबाह करण जी साज़िश कई पई वञे। उन ख़िलाफ़ JUI जे क़ाइद अल्लामा राशिद महमूद सुमरो कालाबाग डैम जियां इन कैनाल ख़िलाफ़ उलमा खां फतवा जारी कराईंदो।